अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों जीअं त इलेक्शन जे प्रोसेस पूरे थियण खां पोइ मुल्क जी सूरत हाल जेका आहे कुझु ॿिए तरफ़ पई वञे ऐं उन में इहो आहे जो इलेक्शन थियण खां पोइ अञा ताईं जेका आहे वफ़ाक़ में हुकूमत जी जोड़ जक जे लाइ के बि धुरियूं राज़ी न पियूं थियनि। उन खां पोइ जेके कुझु सियासी बयानिया तव्हांजे साम्हूं आहिनि, जीअं फज़लुर रहमान जो हिकिड़ो बयानियो आहे, उहो बि हिकिड़ो ॾाढो जेको सो ॾुखोईंदड़ आहे मुल्क जे लाइ, सियासतदाननि जे लाइ, ख़ासि करे पार्लियामेंट जे लाइ। ऐं उन खां पोइ जेको कल्ह धरनो लॻो पीर साईं पघारे जो, जेको बिना मक़सद ऐं बिना नतीजे जे ख़तमु थियो। ऐं उन मां जेके माण्हुनि खे जेके खोड़ सारी उमीदूं हुयूं त जेको सो इलेक्शन में धांधलियुनि जे ख़िलाफ़ जेको हिकिड़ो गॾु थियण पियो वञे, बहरहाल उते जेके पीर साईं पघारे जी जेके तक़रीर हुई या उनजो जेको मौज़ू हुयो उहो कुझु ॿियो हुयो। ऐं उन खां पोइ मुल्क जी सूरत हाल जेको अॼु हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, पिंडी जे जेके पिंडी रावलपिंडी जो जेको हिकिड़ो कमिश्नर आहे उन जेको बयानु ॾिनो आहे, उन खां पोइ वरी PTI जी जेका दरख़्वास्त दाख़िल आहे सुप्रीम कोर्ट में धांधलियुनि जे ख़िलाफ़, उन जी 19 तारीख़ ते जेका आहे पेशी आहे। सो हीअ जेके मुल्क जा हालात आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि, सो असांखे त किथे जेको सो जमहूरी निज़ाम नज़र न पियो अचे। ऐं जेके मुल्क में थियल चूंडूं आहिनि, जेके चूंडुनि में जेके बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि, उन में हिन महिल जेके सियासतदाननि जा बयानिया आहिनि उहे मुल्क जे ख़िलाफ़ पिया अचनि। छो त आलमी दुनिया में इहा शइ हिकिड़ी वाज़े तौर ते पैगाम हिकिड़ो पहुची वियो आहे त असां जमहूरियत जी सिर्फ़ु दावा कयूं था, पर जमहूरियत ते अमल नथा कयूं, जमहूरी अमल ते नथा लहूं। सो इहे सभु शयूं जेके जिन्हनि वटि पहुचणियूं हुयूं उन्हनि वटि पहुची वियूं। सो हाणे हिकिड़ो जेको सो ख़ौफ़ थी पियो आहे असांखे बि त किथे ईअं न थिए त जमहूरियत जी बजाए कंहिं ॿी धुर वटि इक़्तिदार हलियो वञे ऐं ॿी धुर अची क़ाबिज़ थी वञे। इहो मुल्क जा हालात जेके आहिनि उनखे बर्दाश्त करण जोगा न आहिनि। सो इन करे अॼु जो असांजो मौज़ू आहे इहो इलेक्शन वारो प्रोसेस कंप्लीट थियण खां पोइ इलेक्शन जे जेके बि जिथे बि जंहिं बि तकनि में जेके धांधलियूं थियूं, उहे जेके जेके माण्हुनि वावेला कई, उन्हनि जी जेका अॼोके जेके बयान कमिश्नर जे अचण खां पोइ इहो माना वाज़े थी वियो आहे त इहा हक़ीक़त आहे ऐं जेको इलेक्शन माना फेर नाहे थी। सो इहो जेको हिकिड़ो ग़लति अमल आहे, आवाम जो जेको मैंडेट चोरी कयो वियो आहे ऐं कंहिंखे केतिरियूं सीटूं ॾियणियूं, कंहिंखे छा करिणो हो, इहे सभु शयूं उन्हनि कयूं। बहरहाल हाणे जेका हालात अची पहुता आहिनि त पीपल्स पार्टी, नून लीग या MQM इहे कोशिशि त घणी कनि पियूं त जोड़ जक थी सघे, पर वफ़ाक़ में हिननि जोड़ जक नाहे कई। ऐं नवाज़ शरीफ़ जो जेको नून लीग जो जेको बयानियो अचे पियो उन मां बि साफ़ ज़ाहिर थिए पियो त हू बि वफ़ाक़ में वेहण जे लाइ तयारु न आहिनि, छो त हुननि वटि मैंडेट आहे सूबे जो। हाणे तक़रीबन सभिनीनि पार्टियुनि वटि मैंडेट जेको सूबे जो आहे, उहे सूबनि ताईं महदूद थी वेंदियूं त पोइ वफ़ाक़ में केरु वेहंदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे।